वञूं मंज़िलुनि ते भुॻा न आहियूं, हलूं पिया अञा थका न आहियूं, बर्फ़ थोरो आहे असांजी सूरज में, हू लहे पियो असीं लथा न आहियूं। स्टेज ते वेठल मुंहिंजा क़ाबिल एहतराम असांजी वॾी मुहतरम अमदाद भुट्टो साहिबा ऐं काविश जो असिस्टेंट न्यूज़ एडिटर मोहतरम साईं याकूब सुमरो साहब, असांजो ऑफिसर एसोसिएशन जो सदर मोहतरम साईं सैयद सिजाद अली शाह साहब ऐं असांजो भाउ हाकिम चाटियो साहब ऐं उन सां गॾु असांजा जेके साम्हूं दोस्त वेठा आहिनि, शेख अब्दुल्ला साहब जन वेठल आहे, साईं वॾायो सदो साईं एहसान अली शाह साहब जन, साईं अजय सरबला वियो हलियो मुंहिंजो प्यारो दोस्त मोहम्मद गफराणी ऐं हुन खां पोइ असांजो नंढपण जो मुंहिंजो दोस्त ऐं गॾु हिकिड़ी सीट ते हिकिड़ी बेंच ते पढ़ंदड़ नदीम बाबा साहब ऐं हुन खां सवाइ अॼोको ही प्रोग्राम जेको आल्स एम्प्लॉइज फेडरेशन जे तरफ़ां करायो वियो आहे ऐं उन में सिर्फ़ु मेज़बानी हिते सिंध यूनिवर्सिटी जी आहे, सो उन में अदीब मंशूरे जो तमामु वॾो हथु आहे। मुंहिंजो प्यारो दोस्त शकील अली साहब जिन ॾाढो जाम वापरत आहिनि, जेके असांजा सदर आहिनि, ऐं मुंहिंजे सेवा जा ज़ुल्फ़कार अली मुस्तमाणी ऐं यार मोहम्मद लिगारी मुंहिंजो नायब सदर आहे। सो हिते तमामु घणा भाला वेठा आहिनि, सो उन्हनि सभिनी जी तमामु घणी महिरबानी, पाकिस्तान स्टडी सेंटर जे इंतिज़ामिया जी तमामु घणी महिरबानी जिन असांखे अॼोको ही हार ॾिनो आहे। ऐं अॼु काविश सां प्यारु कंदे मोहबत कंदे आल्स एम्प्लॉइज फेडरेशन तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते उतां जे नुमाइंदनि सां मिली करे ही ख़ुशी जो केक कढियो ईंदो ऐं सालगिरह मल्हाई वेंदी, जंहिंमें लाड़काणे में असांजो आल्स एम्प्लॉइज फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी नूर मोहम्मद भुलियो साहब जन उतां जे नुमाइंदे सां मिली आशू कोठाणे सां ऐं असांजा खेरपुर जा रज़ा मोहम्मद दुरानी साहब, जेको ख़ान मोहम्मद कमड़ा जेको खेरपुर जो असांजो दोस्त नुमाइंदो आहे, कपट जा दोस्त रेडी नाले जो साहब उहे हुते मल्हाईंदा, असांजा नवाब शाह में शकील चाटियो साहब आहे, उहे 4 यूनिवर्सिटियूं आहिनि गॾिजी हुते नुमाइंदे सां मिलाईंदा ऐं उन खां पोइ हिते असां पाण इहे 4 यूनिवर्सिटियूं ठही करे थिया आहियूं। ऐं कराचीअ में असांजो आल्स एम्प्लॉइज फेडरेशन जो सीनियर वाइस चेयरमैन अब्दुल रशीद गोपाल साहब ऐं जेके 7 यूनिवर्सिटियूं आहिनि उहे बि गॾिजी हुते इहो प्रोग्राम कंदियूं, जेको हिकिड़ो असांजो अॼोको न्याज़ भाउ सां हिकिड़ो तइज़ प्रोग्राम हुयो, पर न्याज़ भाउ साहब खे का परेशानी थी पई, हिकिड़ो प्रोग्राम थी पियो जंहिंजे करे न अची सघियो आहे, सो हुनजी तमामु घणी महिरबानी। पर हीउ जेको कमु आहे इहो बिल्कुलु हलंदड़ आहे ऐं इहो हलंदो रहंदो। सो हाफ़िज़ निज़ामाणी जूं हिकिड़ियूं ख़ूबसूरत सिटियूं आहिनि त फिरिया बि न आहियूं फुरिया बि न आहियूं, काविश लाइ भेटा ॾियां थो त फिरिया बि न आहियूं फुरिया बि न आहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि न आहियूं, कॾहिं न विकिजण वरी आहे क़ीमत इन खां मथे को गुज़री न आहे, घणा विया विकिजी असां अञा ताईं तुरिया बि न आहियूं, असांजो माज़ी अव्हां जे अॻियां, असांजो हाल अव्हां जे साम्हूं, जिते अव्हां छॾियो बीहारे चका से ॾिसो था चुरिया बि न आहियूं। सो काविश जो उहो दौर जॾहिं सिंधी महाजर पाण में विढ़नि ऐं असांजे सिंधी माण्हुनि खे कासमाबाद मां कढियो वञे, तॾहिं उन अख़बार जो तमामु अहम रोल रहियो। 1990 खां वठी हिकिड़ो सफ़र शुरू थियो, रूस टुटी पियो, उन खां पोइ मज़लूम माण्हुनि ते तमामु वॾो ॾाढ ऐं जबर थियणु लॻो, त उते काविश अख़बार हुई जंहिं आज़ादाना तौर ते तमामु वॾो कमु कयो ऐं तंहिं दौर में सिंध अख़बार हिकिड़ो तमामु वॾो नालो थी उभिरियो हुयो। पर पोइ उन जे मुक़ाबले में वरी असांजी काविश अख़बार, जंहिंमें असांजा तमामु बहितरीन सुठा दोस्त हुया, जंहिंमें साईं कोल रशीद राजड़ साहब सिंध अख़बार छॾे वरी काविश में अची उन जॉइन कयो ऐं जाफ़र मेमण जेको उहो बि काविश में हुयो, त हिन काविश में साईं याकूब और सुबरे साहब वारा ॿिया जेके बि हुया सभु उन्हनि बिल्कुलु हिन इदारे सां निभायो आहे, हिन इदारे सां
दुखन सुखन में हलिया आहिनि। पोइ इंडिया जो हिकिड़ो हसीन शाइर आहे त जॾहिं वणनि खे बाहि लॻे पई त तॾहिं पखियुनि खे शाइर चयो पियो त आग लगी इस दरख्त को, जलने लगे इसके बाद, चढ़ उलझा पंछिया पंख तुम्हारे साथ। तो उहे पखी वरी उनखे चवनि पिया त फल खाया इस दरख्त का, वेठ बनी रे पार, उड़ना हमारा धर्म नहीं, जलना इसके साथ। सो काविश बिल्कुल सुठी क़ौम सां दुखन सुखन में रही ऐं इन क़ौम जा जेके बि हिन क़ौम जे मथां ज़ुल्म थींदो हुयो उनखे ऐवान ताईं काविश पहुचायो। उन खां पोइ अचूं था त असांजी जेका यूनियनूं आहिनि, यकीनन असांजो केरु ॿुधण वारो न हूंदो आहे। असां मां वाइस चांसलर तंग हूंदा आहिनि, असां मां उते जेका इंतिज़ामिया हूंदी आहे पोइ भली इंतिज़ामिया में वेठल तव्हांजो सॻो भाउ भली रजिस्ट्रार हुजे या पीउ हुजे, पर उहो वरी बि इंतिज़ामिया आहे, रजिस्ट्रार आहे, उहो बि तव्हां सां उहो रवैयो रखंदो या वॾो भाउ हुजे। पोइ जॾहिं 60-60 ॾींहं 30-30 ॾींहं पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ, पंहिंजे जाइज़ शयुनि लाइ रोडनि ते निकिरंदा आहियूं ऐं को बि असांखे ॿुधण वारो कोन हूंदो आहे, ऐं पोइ यकीनन असां मज़लूमनि जो इहो ई हथियार असांजी प्रेस हूंदी आहे। पोइ उहा प्रेस कहिड़ी बि हुजे, पर जॾहिं बि मूं ॾिठो आहे हिन जाम शोरे में असांजे सिंध यूनिवर्सिटीअ जो मसइलो हुजे, महरान जो मसइलो हुजे, लम्स जे मुलाज़िमनि जो मसइलो हुजे, टंडो जाम यूनिवर्सिटी जे जे मुलाज़िमनि जो मसइलो हुजे। हिन वक़्तु मां लम्स यूनिवर्सिटी जे सदर मोहतरम साईं सईद लाशारी साहब जिन खे हिन प्रोग्राम में अचण ते जिन जे ॻाल्हाइण सां भलीकार चऊं था ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे त ज़ोरदार हुन ताड़ी वॼाए। सो लम्स यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो मसइलो हुजे या खैरपुर यूनिवर्सिटीअ जे शाहद लतीफ़ यूनिवर्सिटी जो मसइलो हुजे, पर उन्हनि सभिनी मसइलनि खे तॾहिं असां ते तवजो ॾिनो वेंदो आहे या नोटिस वरितो वेंदो आहे जॾहिं इहे अख़बारूं उन्हनि जो मथे जो सूर थींदा आहिनि, जॾहिं उन्हनि में असांजी ख़बरूं बि लॻंदियूं आहिनि, तस्वीरूं बि लॻंदियूं आहिनि, त असांजो तॾहिं असां ते ध्यानु थींदो आहे। ऐं जॾहिं वरी असांजूं उहे ख़बरूं न लॻंदियूं आहिनि, बिल्कुलु हाणे मञूं था त सोशल मीडिया जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे जेको एट अ टाइम ते उनजो आउटपुट मिले थो, उते जो उते ख़बरूं बि हली वञनि थियूं, लाइव उनजो धरणो बि ॾेखारियो वञे थो, पर भली जो सोशल मीडिया जो पंहिंजो किरदारु हुजे, पर जिते असांजी का बि अख़बार हुजे या जेको असांजो चैनल हुजे, उन जी जेका ख़बर आहे उहा बिल्कुलु हिकिड़ी अथेंटिक ख़बर हूंदी आहे ऐं हू सम्झंदा आहिनि त हीअ ख़बर जेका आहे सा उहा बिल्कुलु सच आहे। सो उन जे करे इहे जेके तोड़े जो भली केरु हिन वक़्तु प्रिंट मीडिया खे मञे या न मञे, पर जिते असांजे सरकारी इदारनि में अॼु बि असांजूं इहे जेके मेन अख़बारूं आहिनि उहे CM ताईं पहुचनि थियूं, अॼु बि मुख़्तलिफ़ इदारनि में जेके PROs मुक़ररु थियल आहिनि उहे कटिंग्स करे पंहिंजनि हेड्स खे ॾियनि था, पंहिंजनि यूनिवर्सिटियुनि जे अॻुवाणनि खे ॾियनि था, जंहिंखे हू मार्क करे पोइ वरी जिते बि मसइलो थिए थो त ओॾां हू उन शइ ते पहुचाइनि था। त अहिड़े नमूने सां बिल्कुलु हिन जी हिकिड़ी अहमियत आहे ऐं उहा अहमियत कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। सो इहे सभु शयूं आहिनि। सो बिल्कुलु हीउ जेको असांजो आवाज़ु आहे, जेको काविश आहे, सो इहो बिल्कुलु असां मज़लूमनि जो आवाज़ु आहे। ऐं जिते अॼु मां हिकिड़ो सच बि ॻाल्हाईंदुसि त नदीम पंवर मुंहिंजो भाउ आहे, नंढपण खां वठी मूंसां गॾु पढ़ियो आहे, असां इंटर ताईं हिकिड़ी ई क्लास में गॾु घुमिया आहियूं, वेठा आहियूं प्राइमरीअ खां वठी, पर नदीम कॾहिं बि ज़िंदगीअ में असां खां का डिमांड न कई आहे। तोणे जो भली ॿिया साहब बि हुजनि, ईंदा हुजनि उते ऐं उहे पंहिंजूं थोरियूं घणियूं पंहिंजूं उन्हनि जूं घुरिजूं हुजनि, असां खां कुझु ॾेई वठी वेंदा हुजनि, पर उन्हनि खे मां चवंदो आहियां त उहे बि वीचारा छा कनि। रिपोर्टर जेको आहे उहो वीचारो इंसानु आहे, या त उन्हनि सभिनी इदारनि में उन्हनि जूं एतिरियूं पघारूं हुजनि, हुननि खे एतिरो ॾिनो वञे जो हुननि खे उहा शइ करण जी का बि ज़रूरत न पए। पर नदीम पंवर ज़िंदगी में असां खां अहिड़े क़िस्म जी का बि डिमांड कोन कई। हिन दफ़े जॾहिं हुन मूंखे फ़ोन कई त असांखे पंहिंजी सालगिरह लाइ सेवा तरफ़ां असांखे इश्तिहार खपे, त सच पुछो मूं हुनखे ओॾी महिल ई चयो, मुंहिंजे तूं ज़िंदगीअ में कॾहिं बि असां खां कुझु न घुरियो आहे, हीअ त इश्तिहार आहे, तूं जेको बि चई आया असांजी मां। सो उन जे करे असां
उन टाइम ते ई दोस्तनि खे चयो त न यार हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन असां सां कॾहिं 60 ॾींहं असांजी तहरीक हली, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े ॾींहं बि असांजी ख़बर मिस न हुई। त अहिड़े नमूने सां इन्हनि माण्हुनि असां सां निभायो आहे। लतीफ़ साईं चयो त जा भूए पहिरें मुंहुं सा भूए मथे सजणे, जा भूए पहिरें मुंहुं सा भूए मथे सजणे, हिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ई नूं उथी लोच लतीफ़ चए। सो ज़िंदगी इहा ॿधी आहे, जंहिं बि माण्हूअ जंहिं बि इदारे पंहिंजे मुल्क लाइ सोचियो आहे, पंहिंजे मुल्क लाइ लोचियो आहे, त उन्हनि खे यकीनन ईंदड़ वक़्तु यादि कयो आहे। काज़ी साहिबान जिन जो असांजे मीडिया में तमामु घणो वॾो कमु रहियो आहे, काविश सत जंहिंमां अवल त काविश अख़बार थी, उन खां पोइ शाम अख़बार, उन खां पोइ कोशिश अख़बार, उन खां पोइ KTN, उन खां पोइ कशिश, त इहो हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे जेको काज़ी साहिबान जो आहे। ऐं काज़ी साहिबान बिल्कुलु हिन सिंध ते पंहिंजो तमामु वॾो कमु कयो आहे। ऐं काविश अख़बार ऐं इहे सभु जेको हुनजो नेटवर्क आहे, उन जे करे असां सॼी सिंध में सॼे मुल्क में ॼाता सुञाता वञूं था। जॾहिं बि असांजी सकाफ़त ते यलगार थिए थी या जॾहिं बि असांजी सकाफ़त खे कुझु चयो वञे थो त जीअं उस्ताद बुखारी चयो त सा क़ौम थी ज़िंदा रहे, जा यादि माज़ी थी करे, हाल सां माज़ी करे, तारीख़ साज़ी थी करे। तो यकीनन उहे क़ौमूं तारीख़ में ज़िंदा आहिनि जेके पंहिंजे माज़ीअ खे बि यादि कनि थियूं, पंहिंजे हाल खे बि ॾिसनि थियूं ऐं पोइ अॻिते वधनि थियूं। त काज़ी साहिबान में दूरंदेशी तमामु घणी आहे। त असांजो जेको सिंधु आहे उहो अॼु खां पोइ 20 सालनि खां पोइ उन्हनि सां कहिड़ो हशर थींदो, असांजी डेल्टा सां असां सां कहिड़ो हशर थींदो, असांजी हिन सिंधी क़ौम सां कराचीअ में छा हशर थियणो आहे। सो उन्हनि में उहा मुस्तक़िल मिज़ाजी ऐं मुस्तक़बिल ते सोचण जो बि हुननि जो हिकिड़ो पंहिंजो ज़ावियो आहे, जंहिंजे करे हुननि दरियानि ते प्रोग्राम कराया ऐं सॾ ॾिना। उन खां पोइ सिंधी टोपी ऐं अजरक जहिड़ा प्रोग्राम कराया ऐं यकजहती जहिड़ा प्रोग्राम कराया पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे दरियानि खे बचाइण लाइ, बिल्कुलु ई क़ौमी तौर ते सिंध जे वादानियत खे बचाइण जे लाइ, ही बिल्कुलु पोइ कालाबाग डैम जो मसइलो हुजे सिंधु दरिया ते अॾण जो, उन जे लाइ बि हिननि पंहिंजी वसार मुखालफ़तूं कयूं आहिनि ऐं उन लाइ लिखियो आहे, पंहिंजी ॿोलीअ खे बचायो आहे ऐं इहे सभु कम हुननि कया आहिनि। सो उन जे लाइ सच पुछो त हीउ अॼु जेको असां प्रोग्राम कयो आहे इहो असांजो कंहिं बि थोरो न आहे। जीअं हयात गुल चयो त दिलि थी चाहे सारी हस्ती दाव लॻाइण चाहियां थो, दिलि थी चाहे सारी हस्ती दाव लॻाइण चाहियां थो, तोखे पाइण चाहियां थो, ही जो कुझु बि आउं कयां थो, कंहिं ते को एहसान न, धरतीअ जो ही कर्ज़ु आहे जेको आउं चुकाइण चाहियां थो। सो यकीनन उन्हनि पंहिंजो ही कर्ज़ु लाथो आहे ऐं असां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर याकूब साईं वेठो आहे, नदीम पवर वेठो आहे, मीडिया जा ॿिया दोस्त वेठा आहिनि। त सच पुछो असांजूं उमेदूं, हिननि मज़लूमनि जूं उमेदूं तव्हां साफ़ में हूंदियूं आहिनि, तव्हांजे मीडिया में हूंदियूं आहिनि। त असां सां जेको बि ॾाढ थिए थो, असां सां जेको बि जबुर थिए थो, असां जॾहिं रोडनि ते निकिरंदासीं त यकीनन असांजो आवाज़ तव्हां पंहिंजे उन्हनि ताईं पहुचाईंदो। ऐं यकीनन इहो मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जॾहिं असां धरणा हणंदा आहियूं, मुज़ाहिरा कंदा आहियूं, इहो 100 माण्हू गॾु करणु या 200 माण्हू गॾु करणु डेली जे बुनियादनि ते ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हे निटहण उसूल में बि सां जॾहिं धरणा हणंदा आहियूं, माण्हुनि खे गॾु कंदा आहियूं, हिकिड़े धरणे हणण लाइ असांखे सुबुह जो साजुर निकिरणो पवे थो, हिकु माण्हुनि सां ॻाल्हाइणो पवे थो। अञा हीअ क़ौम एतिरी सुजाग न थी आहे जो पंहिंजनि हक़नि लाइ पाण निकिरी पवे, पर इन खे उथारणो पवे थो, उन्हनि खे जाॻाइणो पवे थो ऐं उन्हनि खां बाक़ाइदे गॾु खणी उन्हनि खे हलणो पवे थो। सो उन जे करे इहे जॾहिं असां एहतजाज कंदा आहियूं ऐं पोइ जॾहिं उन्हनि एहतजाजनि जूं ख़बरूं ॿिए ॾींहं ते असांजूं उन मीडिया ते न ईंदियूं आहिनि त सच पुछो गुस्सो बि ॾाढो ईंदो आहे, ॾुख बि ॾाढो थींदो आहे।
सो उन जे करे महिरबानी करे ही असांजूं महिनतूं आहिनि जेके असां कयूं था। हा, के उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ हिननि शयुनि खे इस्तेमालु कनि था, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे सिंध जे ऑल सिंध एम्प्लॉइज़ फेडरेशन जे बुनियाद ते अॼु मां 20 यूनिवर्सिटियुनि जो चेयरमैन आहियां, पर मां उन्हनि सभिनी 25,000 मुलाज़िमनि जो मां एतमाद ॾियण लाइ तयारु आहियां त मुंहिंजो को बि सदर करप्ट कोन्हे को, मुंहिंजो को बि मुंहिंजी सिंध में जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उहे पंहिंजनि हक़नि लाइ जाकोड़नि थियूं ऐं पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ जाकोड़नि थियूं। अॼु बि जेकॾहिं खैरपुर यूनिवर्सिटीअ में केरु बि रोडनि ते कोन्हे त उतां जा मुलाज़िम उते रोडनि ते वेठा आहिनि। अॼु बि ईद ते उन्हनि खे सिर्फ़ु 50% पघार मिली आहे ऐं उन्हनि खे को बि लीव इंकेशमेंट न मिली आहे, उन्हनि खे को बि ईद एडवांस न मिलियो आहे ऐं हू तमामु घणा परेशान आहिनि। अॼु बि कराची यूनिवर्सिटी उर्दू यूनिवर्सिटियुनि मां 30 सिंधी मुलाज़िमनि खे कढियो वियो आहे। अॼु बि शहीद बेनज़ीर भुट्टो लॉ यूनिवर्सिटीअ मां 6 सिंधी माण्हुनि खे कढियो वियो आहे। अहिड़े नमूने सां ही असां सां नाजाइज़ियूं थियनि थियूं। असां बिल्कुलु याक़ूब साईं पंहिंजनि हक़नि लाइ निकिरंदा आहियूं। अॼु बि तव्हांजे लाइ असां खुलियल किताब आहियूं। जेकॾहिं कंहिंखे बि कहो असां खां का तकलीफ़ हुजे असां हर शइ ॾियण लाइ तयारु आहियूं। असां न झुकिया आहियूं, असां न विकिया आहियूं। सो उन जे करे तव्हां मां बि इहा उमेदु कंदा आहियूं त तव्हां असांजी दर्दनि जी दवा थींदो ऐं हिननि मज़लूमनि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचाईंदो। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो अॼोके अहिड़े दौर में ईद जे 3 ॾींहं ते पंहिंजनि बचड़नि खे छॾे पंहिंजूं ईद जूं ख़ुशियूं छॾे साईं मुमताज़ भुट्टो साहिबा, साईं याक़ूब साहब या ही जेके मुंहिंजा सेवा जा अॻुवान वेठा आहिनि, मुंहिंजे हितां जा आहिनि, मुंहिंजूं बाहूं, मुंहिंजा हथ, इमदाद कोसो वेठो आहे, उस्ताद नवाज़ वेठो आहे, इहे जेके बि आया आहिनि, शमू मसीह वेठो हुयो, इहे सभु असांजा वर्कर आहिनि, यार मोहम्मद लिगारी। सो इहे सभु अॼु हिते गॾु थिया आहिनि। उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। आख़िर में अयाज़ जूं ही सिटूं चवंदुसि त धरतीअ ते थरथांव छॾियोसीं, नाव छॾियोसीं, धरतीअ ते थरथांव छॾियोसीं, नाव छॾियोसीं, पंहिंजे मन जे पीछे कारण धन जो पीछो कोन कयोसीं, सारी उमिरि में बीती आहे, माण्हुनि लेखे हाराई आहे, सच त बाज़ी जीती आहे, सच त बाज़ी जीती आहे। महिरबानी। जाइज़ शयूं आहिनि जंहिंमें असां चाहियूं था त हर इदारे में यूनिवर्सिटीअ में जिते उस्तादनि खे सिंडिकेट में नुमाइंदगी आहे, जिते ऑफिसरनि खे सिंडिकेट में नुमाइंदगी आहे, जिते हाणे त इहो फ़ैसिलो थियो त शागिर्दनि खे सिंडिकेट में रखो, पर असां मुलाज़िमनि सां नाजाइज़ी आहे ऐं असां सां नाइंसाफ़ी आहे। असां चाहियूं था त जिन इदारनि में असांजे क़िस्मत जा फ़ैसिला थियनि था, असांजे मुक़दर जा फ़ैसिला थियनि था, उते घटि में घटि असां बि मौजूदु हुजूं ऐं असां इहो ॾिसूं त असांजे मसइलनि ते केरु ॻाल्हाए थो ऐं केरु उनखे संजीदगीअ सां ॾिसे थो। सो इन जे लाइ बि असां कराची में मुज़ाहिरा कंदासीं। असां चाहियूं था त ॿियनि यूनिवर्सिटियुनि में जीअं ॿियनि हंधनि ते जीअं रिटायर कोटा आहे, हिते असांजा केतिरा ई मुलाज़िम आहिनि जेके 60-60 साल गुज़ारे ऐं वीचारा हितां वञनि था ऐं उन्हनि जो को बि हिते भाती लॻल कोन्हे। असां चाहियूं था त उन्हनि खे बि उन्हनि जे औलाद खे बि माना हिते नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं असांजा कचा मुलाज़िम जिनखे 8-8 साल थी विया आहिनि उन्हनि खे पको नथो कयो वञे। अॼु बि सिंध यूनिवर्सिटीअ में सिफ़ारिशी बुनियादनि ते, अॼु बि सिंध यूनिवर्सिटियुनि में पर्चियुनि ते ऐं मिनिस्टर जे सिफ़ारिशुनि ते उन्हनि खे ऑर्डर ॾिना वञनि था, पर मुलाज़िम केतिरा ई वीचारा परेशान आहिनि, उन्हनि खे नथो ॾिनो वञे, उन्हनि खे हक़ु नथो ॾिनो वञे। त अहिड़े क़िस्म जूं असांजूं खोड़ सारियूं असांजा मुतालबा आहिनि जेके असां खणी कराची ताईं पहुचंदासीं। उन में असांजी तव्हांखे भारत आहे त तव्हां ई असांजो आवाज़ु खणी मथे पहुचाईंदो। सो तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हांजा लख लख अहसान कुर्ब।